अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी पावर प्लांटनि ते हमला रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त ईरानी बिजली घरनि ऐं तबनाई पारनि थाकनि ते फ़ौजी हमला 5 ॾींहनि लाइ रोकिया वञनि। अमेरिकी सदर जो चवणु आहे त 2 ॾींहं दौरान ईरान सां हाकारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो सिलसिलो 1 हफ़्ते ताईं जारी रखियो वेंदो। अवां खे ख़बर ॾियूं पिया अमेरिकी सदर ट्रंप ईरानी पावर प्लांट्स ते हमला रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरानी बिजली घरनि ऐं तबनाई पारनि थाकनि ते फ़ौजी हमला 5 ॾींहनि लाइ रोकिया वञनि। अमेरिकी सदर जो चवणु आहे त 2 ॾींहं दौरान ईरान सां हाकारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो सिलसिलो 1 हफ़्ते ताईं जारी रखियो वेंदो। अमेरिकी सदर ट्रंप ईरानी पावर प्लांट्स ते हमला रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरानी बिजली घरनि ऐं तबनाई पारनि थाकनि ते फ़ौजी हमला 5 ॾींहनि लाइ रोकिया वञनि। अमेरिकी सदर जो चवणु आहे त 2 ॾींहं दौरान ईरान सां हाकारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो सिलसिलो 1 हफ़्ते ताईं जारी रखियो वेंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरानी पावर प्लांट्स ते हमला रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त अमेरिकी सदर ईरानी पावर प्लांट्स ते हमला रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरानी बिजली घरनि ऐं तबनाई पारनि थाकनि ते फ़ौजी हमला 5 ॾींहनि लाइ रोकिया वञनि। अमेरिकी सदर जो चवणु आहे त 2 ॾींहं दौरान ईरान सां हाकारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो सिलसिलो 1 हफ़्ते ताईं जारी रखियो वेंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी पावर प्लांट्स ते हमला रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त ईरानी बिजली घरनि ऐं तबनाई पारनि थाकनि ते फ़ौजी हमला 5 ॾींहनि लाइ रोकिया वञनि। अमेरिकी सदर जो चवणु आहे त 2 ॾींहं दौरान ईरान सां हाकारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो सिलसिलो 1 हफ़्ते ताईं जारी रखियो वेंदो। अमेरिकी सदर ट्रंप ईरानी पावर प्लांट्स ते हमला रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त ईरानी बिजली घरनि ऐं तबनाई पारनि थाकनि ते फ़ौजी हमला 5 ॾींहनि लाइ रोकिया वञनि। अमेरिकी सदर जो चवणु आहे त 2 ॾींहं दौरान ईरान सां हाकारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो सिलसिलो 1 हफ़्ते ताईं जारी रखियो वेंदो। अमेरिकी सदर ट्रंप ईरानी पावर प्लांट्स ते हमला रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरानी बिजली घरनि ऐं तबनाई पारनि थाकनि ते फ़ौजी हमला 5 ॾींहनि लाइ रोकिया वञनि। अमेरिकी सदर जो चवणु आहे त 2 ॾींहं दौरान ईरान सां हाकारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो सिलसिलो 1 हफ़्ते ताईं जारी रखियो वेंदो।